अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे लाड़काणो टाइम ऐं मां आहियां मुंहिंजो मेज़बान मुनव्वर हिंद। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु अहम इशू डिस्कस कंदासीं, कोरोना वायरस जो, जेको सॼी दुनिया जी या पाकिस्तान ऐं सिंध में बि कोरोना वायरस जो जेको इशू आहे उहो ज़ोर ऐं शोर वठी रहियो आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां त केतिरा ई माण्हू जेको आहे हिन कोरोना वायरस जो शिकार थी विया आहिनि। हिन वक़्तु मां लाड़काणे जे जेको आइसोलेशन वार्ड आहे कोरोना वायरस जो, उते मौजूदु आहियां ऐं अवां ॾिसी रहिया आहियो कैमरा जी अखि सां। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुमि त हिन पासे खां जेके इहे मुख़्तलिफ़ गिलोज़ आहिनि या ॿियूं शयूं आहिनि एहतियात वारियूं, उहे हिते हिन में आइसोलेशन वार्ड में जेके आहिनि उहे पयल आहिनि। ऐं हीअ जेको आइसोलेशन वार्ड आहे, इन वार्ड खे तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ तालो जेको आहे उहो तालो लॻल आहे। हिन जे अंदरि हिकिड़ो मरीज़ जेको आहे उहो दाख़िल आहे, जेको उनखे दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें शक ज़ाहिर कयो वियो आहे त हू कोरोना वायरस जो मरीज़ आहे। ऐं हीअ तालो लॻायो वियो आहे। मुकमिल एहतियात खां पोइ हिन वार्ड खे ताले सां ज़ंजीर सां बंदि कयो वियो आहे त जीअं को आम माण्हू न वञी सघे, ॿियो को न वञी सघे, त जीअं कोरोना जो जेको वायरस आहे उनखां बचाव जे लाइ ॿिया माण्हू बची सघनि। इन हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त लाड़काणे में केतिरा ई माण्हू जेके आहिनि कोरोना वायरस जी जेके टेस्टूं कराइण लाइ उहे रजिस्टर्ड थिया आहिनि। ख़ासि तौर ते रतोदेरो तालको ऐं लाड़काणो तालको जे कुझु ॻोठनि जा माण्हू ईरान, सऊदी ऐं ॿियनि मुल्कनि में जेको कमाइण जे लाइ वियल हुआ ऐं हिन इशू खां पोइ उहे उतां वापसि पंहिंजे जेको उन्हनि जा ॻोठ आहिनि, शहर आहिनि, उते पहुतल आहिनि ऐं उनखां पोइ हू लाड़काणे अची करे आइसोलेशन वार्ड में पंहिंजूं टेस्टूं कराए विया आहिनि। इन हवाले सां ॻोठ पलियो खान गोपांग जेको लाड़काणे तालके में अचे थो, केतिरा ई माण्हू उन ॻोठ जा रहवासी आहिनि जेके हू ईरान मां वापसी आया आहिनि ज़ाइरीन, ऐं जेको उन्हनि बि टेस्टूं करायूं आहिनि। इन हवाले सां ॻोठ सांगी आहे जेको ॾखणनि जे भरिसां शिकारपुर ज़िले में अचे थो, उहो उतां जा माण्हू जेके आहिनि उहे बि जेको आहे काफ़ी माण्हुनि हिते अची करे टेस्टूं करायूं आहिनि। इन हवाले सां हिते जेको आहे मुख़्तलिफ़ जेके मरहला आहिनि, माण्हू अचनि था, टेस्टूं कराइनि था या उन्हनि जो सैंपल वरितो वञे थो। ऐं सैंपल वठण खां पोइ उहो जेको सैंपल आहे उहो कराची जेको आहे मुंतकिल कयो वञे थो। आगा खान लेबॉरेटरी उन जा सैंपलनि जी टेस्ट कई वञे थी ऐं उनखां पोइ उन्हनि खे ॿुधायो वञे थो त उन्हनि खे कोरोना वायरस आहे या न आहे। त इन हवाले सां हीउ हिकिड़ो तमामु वॾो अहम इशू बणिजी वियो आहे कोरोना वायरस जो। हिते असां वार्ड में मौजूदु आहियूं। मुख़्तलिफ़ जेके आहिनि वार्ड जे अंदरि जेको आहे हीअ एहतियाती तदबीरुनि जे लाइ जेके हिते एहतियाती तदबीरूं उहे कयूं वयूं आहिनि। त हीअ मुख़्तलिफ़ सिलसिलो जेको आहे हिते लाड़काणे में जारी आहे। इहो ॿुधाईंदो हलां त लाड़काणे में क्रिक जेको आहे लॉकडाउन जेको आहे उहो बि कयो वियो आहे ऐं ख़ासि तौर ते जेके होटल आहिनि उन्हनि खे सील कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ जेके अवामी मेड़ाका आहिनि उन्हनि खे सील कयो वियो आहे। शॉपिंग सेंटर आहिनि उहे बंदि कया विया आहिनि ऐं ख़ासि तौर ते ट्रांसपोर्ट बि हाणे जेको आहे बंदि कई वई आहे। ऐं कुझु माण्हू जेके लाड़काणे ज़िले में डिप्टी कमिश्नर लाड़काणो 144 कलम बि लागू कयो आहे ऐं 144 कलम लागू करण खां पोइ जेके माण्हू उन जी भनकड़ी कनि था त केतिरा ई माण्हू उन्हनि खे गिरफ़्तार पिणु कयो आहे। अहिड़े हवाले सां लाड़काणे में मुख़्तलिफ़ जेके ॿिया आम अवामी हंध आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे थी। जिते जिते 4 खां 5 खां वधीक माण्हू जेके आहिनि गॾु थियनि था या कंहिं होटल में वेहनि था त उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वञे थो। त अहिड़े हवाले सां ज़िले इंतिज़ामिया जेके पंहिंजा इंतिज़ाम आहिनि उहे मुकमिल करे रही आहे ऐं उन्हनि ते कंट्रोल करण जी कोशिशि करे रही आहे। हिते जेके माण्हू अचनि था टेस्टूं कराइण जे लाइ या जेके डॉक्टर आहिनि अचो त उन्हनि खां पुछूं था त हू इन बाबति छा था ॿुधाइनि। जी नाज़रीन, कोरोना वायरस जे हवाले सां वार्ड में मौजूदु आहियूं ऐं हीअ अंदरि वार्ड जे अंदरि जेको हिकिड़ो मरीज़ आहे, अचो त उन खां पुछूं था त हू इन वायरस बाबति छा थो ॿुधाए ऐं उनजो इलाजु कीअं थो कयो वञे। हितां जा वॉशरूम सफ़ा ख़राबु लॻा पिया आहिनि ऐं उन खां अलावा असांखे राति जो हिते बंदि करे विया आहिनि। जेको जूस असांखे ॾिनो आहे, चई डॉक्टरनि ॾेई विया हुआ, चई पाणी पीओ, हे जूस बुख दुख लॻे तव्हांखे, हे जूस तव्हांजे लाइ आहे। पाणी बि रखे विया, बिस्किट ऐं जूस, उहो मां जूस पीतो आहे ऐं बिस्किट 2 खाधा त मुंहिंजो मथो थोरो फिरे पियो। नालो सुधीर हुसैन नालो आहे, पीउ जो नालो क़ुर्बान अली आहे। पलियो खान गोपांग में रहंदो आहियां। हिते राति जो बंदि करे विया आहिनि। सुबुह सां मां उथी उहो जूस पीतो आहे। उन खां अलावा वॉशरूम सफ़ा ॿई ख़राबु लॻा पिया आहिनि। वॉशरूम में जी वायरलेस कुझु बि न आहे। मां मज़दूरी ते वियो हुअमि ॿियनि ते, उन खां अलावा मज़दूर आहियूं। ॾींहुं लॻी वियो आहे, बुख़ारु थोरो निकितो। मां वियुमि फतेहपुर में त मतिलबु डॉक्टरनि सां शेयर कयूं, उन्हनि सां शेयर कईसीं। बुख़ारु निकितो आहे, 2-3 ॼाड़ा थी विया आहिनि। जी
हा ॿाहिरि वियल हुयमि 17-18 ॾींहं थी विया आहिनि 19 ॾींहं ईरान वियासीं होॾो मोटी आयासीं तबियत सही हुई सफ़ा तबियत सही पई रहे ऐं मोटी आयासीं रोज़गार वारा माण्हू आहियूं ग़रीब आहियूं हुनजे करे मां ॿियनि ते वियो हुयुमि ॿियनि खां मोटी आयुमि त मूंखे बुखारु निकितो बुखार जो निकितो त मां 2-3 ॼाड़ा न वियमि ॿियनि ते वरी कल्ह वियो हुयुमि ॿियनि ते वियासीं वरी साॻियो ई बुखार मूंखे तेज़ महसूसु थिए पियो त बुखार मूंखे तेज़ थी वियो आहे मां फतेहपुर वियमि डॉक्टरनि सां शेयर कयमि उन्हनि चयो असां वॾे डॉक्टरनि सां शेयर कंदासीं तव्हांखे इलाजु वठी ॾींदो जी न ॿुधायो न आहे न सुबुह राति जो चई विया जी सुबुह सां ॻाल्हायो हुयमि चई 9:30 बजे तोखे ॿुधाईंदा टेस्ट कंदा तकलीफ़ कुझु बि न आहे बुखार हुयो थोरो ॿियो कुझु बि न आहे इलाज नथा कनि 9:30 बजे जो टाइम ॾिनो अथनि हिन महिल ताईं कोई ज़ाहिर न आहे थियो बुखार हुयो ॿियो कुझु बि न आहे मूंखे जी नाज़रीन कोरोना वायरस जे हवाले सां जेको आइसोलेशन वार्ड आहे उते मौजूदु आहियूं मुख़्तलिफ़ माण्हू जेके अचनि था हिते टेस्टूं कराइनि था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त छा था ॿुधाइनि तव्हां साईं ॿुधाइजो त हिते किथां आया आहियो ऐं छा मामिलो आहे रते दरे खां आया आहियूं साईं हा रते दरे खां आया आहियूं टियों ॾियारो असांजो भाटियो आयो दुबईअ खां उते दुबई पंहिंजो कराची एयरपोर्ट ते को चेकअप कोन कयो अथऊं अॼु तक़रीबन कलाक ॾेढ अॻु थाणे तां फ़ोन आई त लाड़काणे में चेकअप करायो इन हवाले सां हिते पहुता आहियूं साईं जी हा थियो आहे चेकअप थियो आहे कोन था ॿुधाइनि जी बिल्कुलु क्लियर आहे बसि ख़ौफ़ फैलिजी वियो आहे बसि हा पहिरीं ॻाल्हि त जीअं कराचीअ में अचनि था माण्हू त उते पहिरीं ॻाल्हि उते ई चेकअप करणु घुरिजे हाणे जेकॾहिं हिनखे इतफ़ाक़ हिते न हो पर थिए हा त घर भाती या सभु हिन मूं वठी वञनि हा असांजी हुकूमत खे अपील आहे त बहितर आहे त पंहिंजे एयरपोर्ट में सही तरीक़े सां चेकअप कनि इहो ई हिते बि सही आहे असां आयासीं तमामु सुठी असांखे इज़त मिली चेकअप वेकअप सही तरीक़े सां कयूं उन खां पोइ वरी चयो अथऊं 14 ॾींहं खां पोइ वरी अचिजो वरी ॿीहर चेकअप थींदो तव्हां इहो ॿुधाइजो त हीउ सिंध में कोरोना वायरस जो इशू थी वियो आहे हर माण्हू मास्क बि ख़रीद करे थो अवां बि वठणु आयो माण्हुनि में ख़ौफ़ हैरास आहे हिन कोरोना वायरस लाइ छा चवंदा साईं ही हिकिड़ो ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो मर्ज़ु आहे असां हिन खे सिंध वारनि हल्को वरितो आहे दुनिया जा जेके बि कंट्रीज़ आहिनि जीअं इटली आहे चाइना आहे अमेरिका आहे स्पेन आहे उते तमामु घणियूं अमवात थियूं आहिनि हिकु ॾींहं में 500 माण्हू मरी था वञनि पिया असांखे घुरिजे त असां उन्हनि मुल्कनि खे ॾिसी करे पंहिंजे हुन ठठोल मज़ाक खे छॾे करे पंहिंजो पाण खे बचायूं पंहिंजी औलाद खे बचायूं पंहिंजे घर वारनि खे बचायूं इहो असां लाइ बहितरु रहंदो हीउ हिकु ॾाढो ख़तरनाक मर्ज़ु आहे साईं हिन मर्ज़ मां अलाह जान छॾाए जी नाज़रीन सॼी दुनिया जीअं सिंध में बि कोरोना वायरस जो तमामु वॾो इशू हाईलाइट थी वियो आहे लाड़काणे जो जेको आइसोलेशन वार्ड आहे उनजी जेकी हालति इंतिहाई ख़राबु आहे ऐं उते जेके मरीज़ अचनि था जिन जी टेस्टूं कयूं वञनि थियूं त उन्हनि जूं दाऊं आहिनि त उन्हनि खे के बि सहूलियतूं नथियूं ॾिनियूं आहिनि इन हवाले सां असां सां गॾु लाड़काणे जो MP मोज़म अली ख़ान अब्बासी बि गॾु आहे उनखां पुछूं था त हिन सॼी सूरत हाल खे कीअं पियो ॾिसे ऐं उनजे लाइ छा चई रहियो आहे सर तव्हां इहो ॿुधाइजो त जेके हिते आइसोलेशन वार्ड ठाहे वियो आहे हिकिड़ो त जेको चाणका में आहे ॿियो अॼु ॿुधायो वियो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में उते बि ठाहियो वञे थो अवां विया आहियो विज़िट कयो आहे छा सूरत हाल आहे ऐं कोरोना वायरस बाबति कहिड़ी ॼाण आहे साईं महिरबानी तव्हांजी धरती TV जी मां सम्झां थो त हिन महिल हे सॼी दुनिया में हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अहिड़ी वायरस आयो आहे या हिकिड़ो दुनिया सॼी में पंहिंजो थियो आहे जंहिंमें सभु हिकिड़ो पंहिंजो परेशान बि आहिनि मां सम्झां थो त इंटरनेशनल जेके सॼी सूरत हाल आहे त उन्हनि वटि रिसोर्सिस बि आहिनि ऐं फैसिलिटीज़ बि आहिनि उहे बि मां सम्झां थो हिननि सभिनी फैसिलिटीज़ ऐं रिसोर्सिस जे हूंदे हिन महिल ताईं हुनखे ओवरकम न करे सघिया आहिनि त पाकिस्तान जे अंदरि जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि मां सम्झां थो त फैसिलिटीज़ जी तमामु पंहिंजी अणहूंद आहे हिन सॼे मामले ते हाणे मां सम्झां थो सियासत बि शुरू थी आहे पर हिनखे असांखे सियासत न करणु खपे जेके चीफ मिनिस्टर साहिबु पहिरें पंहिंजो इनिशिएटिव्स वरिता हर कंहिं उन्हनि जी वाखाण कई असां GDA पाण उनखे सपोर्ट कयोसीं उन खां पोइ हिन महिल जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते लाड़काणे जे अंदरि त जेके आइसोलेशन वार्ड्स उन्हनि ठाहिया आहिनि पंहिंजो क्वारंटाइन जे लाइ
त उहे चांडका जे अंदरि 16 बेड्स जा 2 उन्हनि हिकिड़ा ठाहिया आहिनि पंहिंजो असांजा वार्ड्स। पर हाणे मां नथो सम्झां त इहा क्वारंटाइन जे करण जे लाइ को उन में आइसोलेशन प्रॉपर आइसोलेशन हुजणु खपे। 16 माण्हू जिते गॾु हूंदा। ॿियो जेका तव्हां ॻाल्हि कयो था टेस्ट जी, त हिन महिल ताईं असांखे ख़बर न आहे, पुछूं था त भाई इहो टेस्ट किथे थींदो, छा थींदो, पर अञा ताईं बि हुनजी का क्लैरिफिकेशन कोन्हे का। बाक़ी जेका शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी ॾे वार्ड ठाहियो वञे थो, मां सम्झां थो उहा प्रॉपर जॻह आहे जो उनखे फैसिलिटीज़ ॾेई हाणे जेका असांजी सखर में हिननि क्वारंटाइन सेंटर ठाहियो आहे, उते बि हाली काफ़ी दोस्त असांजा आहिनि जेके ईरान खां आया आहिनि। त उन्हनि ॿुधायो इहो, अॼु बि मुंहिंजी ॻाल्हि थी, उन्हनि जो इहो ई चवणो त 3 ॾींहंनि खां असां हिते पहुता आहियूं, अञा ताईं स्क्रीनिंग उन्हनि शुरू न कई आहे। उते विहारियूं वेठा आहिनि ऐं उहो ई मिक्सअप उते माण्हू हिकिड़ा ऑलरेडी चवनि था 100-150 केसिस उते आहिनि। उन 100-150 केसिस जे हूंदे वरी जेके ॿिया माण्हू उते रहाइनि था, त इहा हिकिड़ी पंहिंजो वबा अहिड़ी आहे जेका ट्रांसफ़र थिए थी। त हाणे इन शइ खे मां सम्झां थो त हिन महिल असांखे सियासत खां हटी करे हिकिड़ो इंसानियत जो मसइलो आहे, हिकिड़ो हिन महिल नेशनल इशू आहे। असांखे सभिनी खे अॻिते वधी हुन जे लाइ किरदारु करणु खपे, पर इहा ज़िमेवारी गवर्नमेंट जी आहे। इंडिविजुअल हिकिड़ो माण्हू कंहिंजे लाइ छा करे सघंदो। जेका एक्सपेक्टेशन्स आहिनि त बाबा को असांजो MPA कुझु कंदो, हाणे बग़ैर कंहिं पंहिंजो उन जे हिकिड़ो MPA ज़ाती तौर ते छा करे सघे थो। पर मां सम्झां थो त गवर्नमेंट जे पाण इन में सीरियसनेस ॾेखारे, गवर्नमेंट पाण इन सॼे इशू खे, CM साहिब जूं ॻाल्हियूं सभु सुठियूं आहिनि, पर ग्राउंड ते का शइ नज़र नथी अचे। कल्ह बि जेका आइसोलेशन वार्ड जी तव्हां ॻाल्हि कई, त उहा बि मां सम्झां थो त पंहिंजो हिकिड़ो नॉर्मल आहे, उन खे उन्हनि नवां रंग वंग करे ऐं उन्हनि खे पंहिंजो बेड्स हयां अथऊं। पर अॻ में असांजी इहा ई घुर आहे त स्क्रीनिंग जी पंहिंजी सिस्टम जेको आहे फेडरल गवर्नमेंट खां बि असां पंहिंजो घुर कयूं था। ईअं न त असां उन्हनि खे नथा अचूं, असांजी पंहिंजी GDA जी क़यादत जी असांजी पंहिंजो प्रॉपर उहा इन शइ ते ॻाल्हि बि थी आहे। ऐं असां मां पंहिंजो लाड़काणे जे अवाम जे तरफ़ां, असांजे माण्हुनि जे तरफ़ां मां इमरान ख़ान साहिब सां बि इहा घुर कंदुसि त इन शइ खे जेका बि फेडरल गवर्नमेंट, छोकी अॻ में जेको एड्स जो मामिलो हुयो उन में बि तव्हां इहा ॾिसो त जेका बि इनिशिएटिव वरितो फेडरल गवर्नमेंट वरितो। एड्स जी जेका HIV टेस्टिंग किट्स हुया उहे पहिरें उन ते पंहिंजो मुहैया फेडरल गवर्नमेंट कया हुया। त हाणे बि नई नमूने जेके हिते ॻाल्हि थिए थी त स्क्रीनिंग किट्स जेके आया आहिनि उहे सिंध खे न मिलिया आहिनि, त असांजी इहा घुर हूंदी त अॻ में हिन महिल मोस्ट जेको वॾो तइदादु आहे उहो उत्तर सिंध में आहे असांजे, जेका ख़ासि तौर ते जेके असांजा ज़ाइरीन मोटिया आहिनि पंहिंजो ईरान खां, त उहे आइसोलेशन या क्वारंटाइन सेंटर्स में जेके मौजूदु आहिनि, वॾे में वॾो तइदादु हिन महिल उत्तर सिंध में आहे। त इन खे हंगामी सूरत हाल में या फेडरल गवर्नमेंट खां असां घुर कंदासीं, तव्हांजी मीडिया जे तरफ़ां बि हूअं बि असां ॻाल्हायो आहे, वरी बि अञा वधीक असां उनखे पंहिंजो परसू करूं था त जेके टेस्टिंग किट्स आहिनि उहे मुहैया कया वञनि। उन खां पोइ जेका सूरत हाल आहे हिकिड़ो हिन महिल माण्हू, मां त सम्झां थो अलाह पाक खां असांखे हिन शइ जी माफ़ी वठणु खपे, गुनाहनि जी पंहिंजनि जी, या हिन अज़ाब खां असां मुस्लमान जे तौर ते इहो असांजो बिलीव आहे त अलाह पाक जेका अहिड़ो शइ नाज़िल कंदो आहे त उनजी माफ़ी ऐं उनजी आसानी बि उहो ई कंदो आहे। त मां सम्झां थो त असांखे मौक़ो मिलियो आहे, असां पंहिंजी जेके असांजूं ग़लतियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, उन्हनि खां बि असां सोचे अलाह पाक जे हुज़ूर में असां सजदा रेज़ थियूं ऐं उन खां दुआ घुरूं त असांजे मामलनि में आसानी थिए। वार्ड में सुबुह जो असांजो विज़िट थियो आहे, उते राति जेको खणी आया आहिनि मरीज़, जेको आहे सुधीर उनजो नालो आहे, उन सां ॻाल्हि ॿोल बि थी आहे। उनजो इहो चवणु आहे त अंदरि का बि सहूलियत न आहे, वॉशरूम इंतिहाई ख़राबु आहिनि, मां अॻु में बीमार वेतर उल्टियूं करे मां बीमार थियो आहियां, ऐं को बि डॉक्टर राति मूंखे तालो हणी बंदि करे विया आहिनि। 12 थिया हुआ असां वियासीं त उन्हनि जो त अञा ताईं को बि न आयो आहे, न ई मुंहिंजूं टेस्टूं कयूं थी वञनि। ॿाहिरि जॾहिं असां ॾिठोसीं त सेखड़ाट 2 नर्सूं हुयूं जेके वेठल हुयूं, को बि असिस्टेंट या प्रोफेसर डॉक्टर न हो। हेॾी वॾी बीमारी आहे, इन जे लाइ तव्हां एज़ MPA ॻाल्हाईंदो इंतज़ाम? बिल्कुलु ॻाल्हायो बि आहे, पर हाणे मां हिकिड़ी तव्हांखे अर्ज़ु कयां थो त हिते ॻाल्हि वॾी थी आहे, असांजी सिंध गवर्नमेंट इलाही वॾी वॾी ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर मां सम्झां थो त डॉक्टर्स ऐं पंहिंजो पैरामेडिक्स जेके स्टाफ आहिनि उहे वधि में वधि मां सम्झां थो उहे ई पंहिंजो आहिनि रिस्क ते जेके पंहिंजो डायरेक्ट इंटरेक्ट कनि था हिननि मरीज़नि सां। अॻु में त असांखे उन्हनि जी जेका आहे सेफ्टी, उन जे लाइ जेके किट्स आहिनि उहे असां मुहैया सिंध गवर्नमेंट करे, उन्हनि खे जेको हिकिड़ो डायरेक्ट उहे इन फर्स्ट उन्हनि जी पंहिंजो लाइन आहे जेके रिस्क ते आहिनि, जेके उन्हनि मरीज़नि सां इंटरेक्ट कनि था। हिन महिल वॾी मसइलो इहो आहे त हिकिड़ो बि को असां वटि टेक्निकल
हिन महिल मुंहिंजी ॻाल्हि थी मुख़्तलिफ़ दोस्तनि सां, हाणे बि वेठा हुआसीं त जेके उते पंहिंजो एडमिनिस्ट्रेशन आहे चाणका जी या डॉक्टर्स आहिनि, उन्हनि सभिनी खां इहो पुछियो आहे त कोई बि हिन शइ जी हा नथो करे त उहो हिन शइ जे लाइ ट्रेन आहे। अॻु में त मां सम्झां थो त एमरजेंसी बेसिस ते हिकिड़ो ट्रेन स्टाफ या ट्रेन माण्हू हिते मोकिलणु खपनि, जेके उन्हनि पंहिंजे असांजा जेके आहिनि असांजा पंहिंजा जेके हिते स्टाफ आहे या जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि खे प्रॉपर उन जी गाइडेंस मिलणु खपे, उन्हनि खे जेको आहे सो प्रॉपर किट मिलणु खपे, जेको छोकी वॾे में वॾो मां सम्झां थो हिन महिल जेको ख़तरो आहे उहा फर्स्ट लाइन उहा ई पैरामेडिक्स ऐं डॉक्टर्स आहिनि जेके उन्हनि मरीज़नि सां इंटरेक्ट कनि था। वायरस जो इशू तमामु वधी वियो आहे ऐं जेको आहे सिंध में काफ़ी केस अहिड़ा ज़ाहिर थिया आहिनि, त तव्हां कोरोना वायरस बाबति छा चवंदो ऐं छा करणु घुरिजे, कहिड़ो एहतियात करणु घुरिजे? अस्सलामु अलैकुम सभिनी मुस्लमान भाइरनि जो अलाह साईं बचाव कंदो इंशाल्लाह। असांजे इंटीरियर सिंध में जेको आहे कोरोना वायरस जो इहो रुझान हली रहियो आहे, हुकूमत जे तरफ़ां जेके नोटिस जारी कया आहिनि इंशाल्लाह ताला जेके बि बचाव जा उपाय हूंदा सभु वठंदासीं इंशाल्लाह ताला। अलाह साईं हिन मुसीबत खां असांखे जेको आहे सो जल्द में जल्द शफ़ात फरमाईंदो। काफ़ी सारा ख़ौफ़ज़ादा माण्हू हिते वॾो सरगर्म माहौल लॻो पियो आहे। माण्हू जेको आहे मज़दूर तबिको हिकिड़ो डेली वेजिस जे हवाले सां कमाइण वारो ॾाढो परेशान आहे, दुकान बंदि लॻा पिया आहिनि, कारोबारी सिस्टम हिकिड़ो मुतासिर थी वियो आहे, बिज़नेस वॾो ट्रेड आहे लारकाणे मेन चौंक ते वेठा किरणनि रुपयनि जो वापारु थींदो आहे हिन एरिया में, उहो एरिया जेको आहे सो बंदि लॻी पई आहे, ख़ौफ़ज़ादा लॻा पिया आहिनि माण्हू तमामु घणा। तव्हां कहिड़ा एहतियाती उपाय वरिता आहिनि या घर वारनि खे ॿारनि खे कहिड़ो एहतियात था? जी जी अदा असांखे जेके नोटिस जारी कया आहिनि जंहिं बाबति हाल वाल ॾिनो अथनि, मास्क जो हवालो ॾिनो अथनि, या अहिड़े क़िस्म जा लोशन इस्तेमालु कयो, घर में ॿारनि खे जेको आहे सो बंदि कयो, स्कूल वग़ैरह जेके बि हिन लारकाणे जे अंदरि बंदि थी विया आहिनि। अलाह साईं हिन मुसीबत खां असांखे बचाईंदो। हुकूमत खे इहो चवणु चाहींदासीं जेके बि सहूलियतूं ग़रीबनि जे लाइ आहिनि, जेको अफोर्डेबल न आहे उन्हनि खे सहूलियतूं फराहम कनि, ऐं जेके डेली वेजिस कमाइण वारा आहिनि उन्हनि खे अहिड़ी का सहूलियत ॾियनि जो पंहिंजे घर जो सिस्टम हलाए सघनि। जो शहर आहे वोटनि लाइ असांजे अखियुनि ते, पर मास्क विकिरो करणु इहा हिकिड़ी इंतिहा अफ़सोसनाक ग़लति ॻाल्हि आहे। फ्री में ॾियणु खपनि, घर घर में लेडीज़ फ्री में ॾियणु खपनि, असांखे फ्री फराहम करणु कयो असांखे बराए महिरबानी। बिलाल साहिबु असांखे तव्हांखे इहा अपील आहे लाड़काणे जे लाइ, ख़ासि करे रवासियुनि जे लाइ, हिते विकिरो जेको करे हाणे ग़लति ॻाल्हि आहे, ॾाढी अफ़सोसनाक ख़बर आहे। कोरोना वायरस जो वॾो इशू आहे, हर माण्हू हुन खां ख़ौफ़ज़दा बि आहे, त छा चवंदो कोरोना वायरस? अलाह कंदो ठीकु थी वेंदो साईं। हाणे कोरोना वायरस त आहे त सॼे पंहिंजे मुल्क में आहे, हिते पंहिंजो पाकिस्तान में त न आहे, पूरी दुनिया में आहे। हाणे कोरोना वायरस जे उपाय लाइ सफ़ाई सुथरा जो ख़्यालु करणु खपे, इहो ई चवंदासीं। माण्हुनि खे हथु मिलाइणु न खपे ऐं पंहिंजी सफ़ाई सुथरा जो घणो ख़्यालु करणु खपे, ऐं हर इंसान खे करणु खपे, हर इंसान खे पाण खे बचाव करणु खपे। सभ जो कमु आहे, सभई गॾिजी मिलिजी कमु करे सघूं था। इहे हिकिड़े माण्हू जो कमु न आहे, सभिनि जो कमु आहे। जेके बि आहिनि शहर में रहनि था, जेके बि इंसान आहिनि, माण्हू आहिनि, सभिनि खे ख़्यालु करणु खपे, हर इंसान खे ख़्यालु करणु खपे। सफ़ाई सुथराई जो उहो कयूं था असां उन ते। जी नाज़रीन, कोरोना वायरस जो तमामु वॾो इशू थी वियो आहे। इन हवाले सां हीअ लाड़काणे में पुलिस जा जवान आहिनि, इन्हनि खे बि मुंहं ते मास्क पहिरियल आहे, हीअ बि उन ते अमल करे रहिया आहिनि, माण्हुनि खे सम्झाए रहिया आहिनि त एहतियाती इलाजु आहे। पुलिस जो जवान मौजूदु आहे, उनखां पुछूं था त उहो छा थो ॿुधाए। साईं, कोरोना वायरस जे लाइ वॾो हिकिड़ो इशू थी वियो आहे, छा चवंदो? अदा बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे सुप्रीटेंडेंट पुलिस ऑफ लाड़काणो बंगश सां तमामु घणा उपाय वरिता आहिनि। असांजी पुलिस ट्रेनिंग स्कूल जी तमामु घणी नफ़री, तमामु उस्ताद ॿिया टियां ड्यूटी में लॻाया अथई, ऐं इहा ई शइ जेको आहे कयो प्रमोट कयो अथई त आवाम खे ई ॿुधायो, तव्हां बि मास्क पायो त बहितरी अचे ऐं अलाह ख़ैरु कंदो। असां मुस्लमान ईमान सां ई न थी आहे त अलाह ख़ैरु कंदो। मुस्लमान खे त कंहिं वज़ू कंदो, निमाज़ पढ़ंदो, कॾहिं भरिसां न ईंदसि, पर ईमान आहे कोशिशि कयूं था बहितरी खां बहितरी थिए ऐं रब करी पियो करम करे रहम करे। माण्हुनि में ख़ौफ़ आहे वॾो, उन लाइ छा चवंदो? पहिरीं ॻाल्हि आहे ख़ौफ़ जी त का ॻाल्हि न आहे। असां मुस्लमान खे ख़ौफ़ करणु खपे ई न, छो 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, वज़ू में रहे थो, त हुनखे कंहिं शइ ज़रूरत ई न आहे। भई ख़ौफ़ ख़ुदा हिकिड़े आड़े जेको आहे मौत बराका अचिणो आहे ऐं ईंदो ई रहंदो, उनजो ख़ौफ़ छो आहिनि। कारोबार मुतासिर थियो आहे, पर एहतियात बि ज़रूरी आहे, इन लाइ छा चवंदो? बहरहाल इहा त तव्हांजी ॻाल्हि चवणु दुरुस्त आहे त कारोबार मुतासिर थियो आहे। ग़रीब सुबुह मज़दूर ठाहे सवेर, छो 7 बजे वरी सुबुह असां हिते आहियूं, शाम जो 7 बजे शिफ्ट असांजी हलंदी, पर अलहमदिल्ला हिते ॾाढा माण्हू परेशान आहिनि, ॾाढो दुकानदार ॿिया टियां हर को बि पुछी मोटी थो वञे, पर छा करे माण्हू, छा थो करे सघे।
जी नाज़रीन, कोरोना वायरस इशू तमामु वॾो हाईलाइट थी वियो आहे ऐं असीं हिते लाड़काणे जेकी चांडका अस्पताल आहे उते मौजूदु आहियूं। आइसोलेशन वार्ड जे भर में बीठल आहियूं। असां सां हिकु डॉक्टर गॾु मौजूदु आहे, उनखां पुछूं था त कोरोना वायरस जे बाबति उहे छा था ॿुधाइनि। साईं, तव्हां इहो ॿुधाइजो त कोरोना वायरस जा कंसल्ट त अव्हां न आहियो, पर एज़ अ डॉक्टर हीउ जेको हेॾो इशू हले पियो इनखे कीअं पिया ॾिसो, छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाउ मुंहिंजा वॾी महिरबानी, तव्हां मूंखां पुछो। ऐं तव्हां पाण ई ॿुधायो त मुंहिंजो कोरोना वायरस डिपार्टमेंट सां को तालुक़ु न आहे। हीअ असांजे कोरोना वायरस डिपार्टमेंट जे भरिसां असांजो डेंटल डिपार्टमेंट आहे। हाणे इशू सची ॻाल्हि त इहा आहे, सोशल मीडिया ते अख़बारुनि जे ज़रिए गवर्नमेंट खां हेल्थ डिपार्टमेंट खां जेके ज़राए वटां इंफॉर्मेशन मिले थी हू पंहिंजे तरफ़ां बीइंग अ डॉक्टर कुझु मां उहे चंद गुज़ारिशात आवाम जे साम्हूं रखंदो में उहे ॿुधायां थो पियो। काफ़ी अवेयर करे चुकी आहे जेको पुॼे थो पियो। हीअ हिकु अहिड़ी मुहलक बीमारी आहे जेका जंहिं बीमारीअ जे करे हिकु माण्हूअ जे भरिसां बीहण सां, उनखे छुहण सां, उन जे साह खणण सां, उन जे खंघण सां हिकु माण्हू मां ॿिए में मुंतक़िल थिए थी। ऐं उन सां गॾु जेकॾहिं कंहिं टेबल ते जेकॾहिं फ़र्ज़ु करियो कोई माण्हू इफेक्टेड आहे ऐं हथु लॻी वियो आहे टेबल ते, उन सेम टेबल खे जेकॾहिं मां छुहां थो त उहा बीमारी हथ जे ज़रिए उहो हथु बिल्कुलु मां अखियुनि ते या वात मुंहं ते लॻाईंदुमि, उहा मुंहं में थींदी। मक़सदु इहो आहे त हिन जे बीमारी जे फैलाव जो तरीक़ेकार जेको आहे, ॿिया वायरस बि दुनिया में हिन वक़्त ताईं ईंदा रहिया जंहिंसां इंसान ज़ात मुक़ाबिलो कंदी रही आहे, पर हिन जे जेको फैलाव जो तरीक़ो आहे उहो तमामु घणो कॉम्प्लिकेटेड आहे, जंहिंमें असांखे हर इंसान खे, हर माण्हूअ खे कुझु केयर करण जी ज़रूरत आहे। सो हिन खां बची सघण जो हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे केयर। तव्हां मास्क पायो, साह खणण, कंहिं माण्हू सां ॻाल्हायो था त कुझु डिस्टेंस रखो, कंहिं शइ खे टच कयो था त उनखे एहतियात कयो। अहिड़े क़िस्म जूं तदाबीर आहिनि। हिक ॿिए जो गिलास न पीओ तव्हां, हर माण्हू खे पाणी जो गिलास अलॻि करणु खपे। त अहिड़े क़िस्म जूं तदाबीर आहिनि जंहिंमें कुझु इंसान खे पाण खे बि सोच खां कमु वठणु पए। इहे कंदासीं त अलाह कंदो असां एज़ इंसान ज़ात इन मौलक बीमारी जो मुक़ाबिलो करे सघंदासीं। इलाज हिन वक़्त ताईं का प्रिकॉशन का वैक्सीन वग़ैरह पैदा कोन थी आहे। हाणे इलाज मुंहिंजी जीअं मां गुज़ारिश कई त मुंहिंजी का फील्ड कोन्हे जो मां तव्हांखे ॿुधाए सघां परमानेंट त हीअ इलाजु आहे, पर हिन वक़्तु जेके दोस्त अहबाब ॿिया फिजिशियन्स प्रोफेसर्स आहिनि उन्हनि वटां जीअं ख़बर पई आहे त हिन जो का अहिड़ी ट्रीटमेंट वायरस जी कोन्हे का। बाक़ी सिम्टोमेटिक जेकॾहिं माण्हू खे सूरु पए थो जिस्म में, गले में तकलीफ़ आहे त डेफिनेटली उनजो त शुरू खां वठी इलाजु आहे, उहो ॾेई सघिजे थो पियो। बाक़ी कोई स्पेसिफिकली मां चवां त हिन बीमारीअ वायरस जे बारे में हीअ टेबलेट खाइबी, उहा का शायदि हिन वक़्तु का ईजाद कोन थी आहे। एक्चुअली मां गुज़ारिश कंदुमि त ख़ौफ़ बि हिकिड़ी बीमारी जी अलामत ई आहे। असांखे इंसान ज़ात हर क़िस्म जी अलाह पाक जे तरफ़ां असां वटि जज़्बो बि आहे, असां वटि शऊर बि आहे, असांखे हिमत बि आहे। कंहिं पुराणे दौर में हले वञो तमामु घणो त उहो डायनासोर जो दौरु हूंदो त इंसान ज़ात उन वॾी बला सां डायनासोर सां फिज़िकली मुक़ाबिलो कयो आहे, जंगियूं कयूं आहिनि, लड़ायूं कयूं आहिनि, उन मां बि सर्वाइव करे दुनिया हिन वक़्त ताईं मौजूदु आहे। त हीअ त हिकिड़ो वायरस आहे। इन वायरस खे बचाइण जे लाइ असां कुझु प्रिकॉशन्स मेजरमेंट्स में रहंदा, अलाह कंदो असां हुन सां मुक़ाबिलो करणु कामयाबु वेंदासीं। एक्चुअली थी सघे थो त गवर्नमेंट कुझु पंहिंजो जेके हेल्थ फैसिलिटेटर्स आहिनि, जेके माहिर आहिनि इन बीमारीअ जा, उन्हनि खां कुझु मौक़ुफ़ वरितो हुजे ऐं उन्हनि पंहिंजा मशवरा गवर्नमेंट खे न हुजनि त उन्हनि मशवरनि में अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि हुजे, पोइ उनखे गवर्नमेंट जेकॾहिं इम्प्लीमेंट कयो आहे उन्हनि जे मशवरे मुताबिक़, पोइ त बहितर ई हूंदो, छो जो माहिर ई इन जे मुताबिक़ सुठो मौक़ुफ़ ॾेई सघनि था। ऐं डेफिनेटली गवर्नमेंट जेकॾहिं स्टैंड वरितो आहे ऐं बंदि कराए थो त उन जे पोयां ज़रूरु के माहिर डॉक्टर कोरोना वायरस जी बीमारी मुतालिक़ हूंदा जिन जे एडवाइस मुताबिक़ इहो सभु कुझु थियो आहे। असां सां गॾु मेयर लाड़काणो ख़ैर मोहम्मद शेख गॾु असां मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त इन सॼी सूरत हाल खे उन्हनि कीअं ॾिठो आहे ऐं कहिड़ा इंतिज़ामात कया विया आहिनि लाड़काणे में। ख़ैर मोहम्मद शेख साहब, हीउ वॾो हिकिड़ो इशू आहे कोरोना वायरस जो, ऐं हाणे असां अस्पताल मां बि हिकिड़ो उते ॻाल्हि ॿोल करे आयासीं, त तव्हां एज़ अ मेयर इन खे कीअं पिया ॾिसो, कहिड़ा इंतिज़ाम कया? कोरोना वायरस हिकिड़ो बुरो ऐं बुरी जेको चवां त उहा बीमारी आहे जंहिंमां काफ़ी जेको आहे माण्हू मुतासिर थिया पूरी दुनिया में ऐं पूरनि हिन मुल्क में। उन सिलसिले में असांखे अपा वठणु खपनि। उन सिलसिले में असांजी कोशिशि पहिरें ॾींहं खां जारी आहे। एज़ अ कॉर्पोरेशन, एज़ अ सिंध हुकूमत सां कॉन्टेक्ट, एज़ अ सुहिणे नमूने CM सिंध जूं कोशिशूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं कोशिशूं खां पोइ असांजी इहा ई जेको आहे न शइ आहे त इनखे कहिड़े नमूने बहितर, उन लाइ असां पंहिंजा पेनाफिलिक्स, उन लाइ सौफ़ साबुण ऐं सफ़ाई लाइ मास्क
मास्क सां गॾु गॾु शहर जे मेन जॻहियुनि ते या शहर जे मुख़्तलिफ़ यूसीज़ में सफ़ाई ऐं उन सां गॾो गॾु माण्हू खे इहो ॿुधाइणु त तव्हां हिन कोरोना वायरस खां बचण लाइ ही उपाउ वरिता वञनि। जेकॾहिं को ॿाहिरां माण्हू आयल आहे त उनजी हिकदमि जेको आहे न रिपोर्ट कयो, ॿुधायो। घटि में घटि 1 फुट जेको आहे न 3 फुट घटि में घटि जेको आहे परते रहो, मास्क पायो ऐं शहर में जेके वॾा वॾा जेके इज्तिमा थियनि था या वॾे वॾे जेको प्रोग्राम थियनि था उन जे सिलसिले मां उनखे में पासो कयो ऐं पाण पंहिंजनि वॾनि ऐं पंहिंजनि सभिनी जेको आहे न मिटनि माइटनि दोस्तनि खे पिणु इन ॻाल्हि खां आगाह कयो। होटल में न वञो, रोड ते इहे शयूं जेको आहे न पचनि, चाहे चांहि हुजे चाहे ॿियूं शयूं हुजनि, न पचणु खपनि। ऐं गॾो गॾु इनखे बहितर करण लाइ हिकु आइसोलेशन वार्ड हिते बि ठहियो आहे 50 जो। ऐं मूंखे ख़बर पई आहे त हिन वक़्तु कुझु ॿिया बि ईरान खां जेके आयल या ॿिए हंधा आयल हिकिड़ी कॉलेज शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी आहे, उन जॻह ते बि उन्हनि खे मुंतक़िल कयो वञे थो। पर असां अपडेट आहियूं ऐं हर जॻह ते, हर घिटी, हर मोड़ असां पंहिंजे यूनियन काउंसिल में बि इहे उपाउ वठी रहिया आहियूं। उते जेको आहे न उते इन जेको आहे मर्द खां बचण लाइ जेको आहे असां साबुण बि विरिहाया आहिनि, उते मास्क बि विरिहाइनि था पिया, उते पंपलेट बि विरिहाइनि था ऐं उनखे अपडेट कनि था मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल पंहिंजनि में त तव्हां जेको आहे न पंहिंजो जेको आहे न इनखे बचाव लाइ जेको आहे एहतियात कयो। मां इहो बि चवंदुमि त लाड़कानी वासियुनि खे अफ़सोस ज़रूरु आहे, लाड़कानी वासियुनि खे इन शइ जो इंतज़ारु न करणु खपे। लाड़काणो अञा महफ़ूज़ आहे। कुझु केसिस थिया आहिनि, ज़ाहिर आहे जेके ॿाहिरां आया ऐं उनखां पोइ कुझु केस जेको आहे थिया आहिनि। पर गॾो गॾु अहिड़ी का एमरजेंसी आहे, अहिड़ी का जेको आहे न, पर इनखे असां बहितर इन करे करण लाइ इन करे आइसोलेशन वार्ड या ॿियूं शयूं अपडेट आहियूं त ईअं न एमरजेंसी में हर शइ वधी वञे त असां उनखे पोइ कवर न करे सघूं। लाड़काने जूं बाज़ारियूं बि बंदि आहिनि, लाड़काने में वॾा वॾा होटल बि बंदि आहिनि, लाड़काने में वॾा वॾा जेके इज्तिमा आहिनि, मदरसा, ॿियूं शयूं आहिनि, उहे बि जेको आहे न असांजूं जेको आहे बंदि आहिनि। ऐं हाणे ताज़ो ई जेको आहे न असां जिनाबाग में हाणे कारपोरेशन जे तरफ़ां हितां जे माण्हुनि खे जेको आहे 5-5 घणो इज्तिमा न, उन्हनि खे इहे असांजा जेको आहे न गॾु जेको आहे उनखे असां जेको आहे साबुण बि ॾींदासीं, उन्हनि खे असां हैंड वॉश बि ॾींदासीं, उन्हनि खे असां ही पंपलेट बि असां जेको आहे उहे बि ॾींदासीं। ऐं उनखां पोइ हिन शहर में असां सफ़ाई बि वधीक बहितर करण जी कोशिशि कई आहे। ऐं गॾो गॾु जेको आहे पंहिंजे अमले खे पाबंदि कयो आहे त एमरजेंसी नाफ़िज़ आहे, को बि जेको आहे न हितां सभु मोकलूं ख़तमु आहिनि ऐं डबल ड्यूटी करणी आहे जेसिताईं जी प्रॉब्लम आहे। असांजे बल्दियात जूं के बि ऑफिसूं जेको आहे बंदि न आहिनि, असांजे ऑफिसर सभु अपडेट आहिनि ऐं असांजो जेको स्टाफ आहे, सैनिटेशन जो स्टाफ हुजे चाहे टैक्स जो, सभु जेको आहे न अपडेट आहिनि। ऐं इंशा अल्लाह ताला असां हुन हर ग़रीब जी, उन हर जेको इन में मुतासिर थिए थो, जानी माली खाइण पीअण ताईं उनजी जेको आहे मदद कंदासीं। ऐं गॾिजी करे प्रेस, मीडिया, अवाम, वापारियुनि, शहरियुनि, सिंध गवर्नमेंट सां गॾिजी करे बिलावल भुट्टे ज़रदारी साहिब जी वॾियूं कोशिशूं काविशूं आहिनि। हू पाण जेको आहे इनखे कमान करे रहियो आहे। CM सिंध जो पूरे दुनिया में तव्हां ॿुधो त कहिड़े नमूने जेको आहे कहिड़े नमूने जेको आहे हैंडल कयो, साॻे ई नमूने उन शयुनि खे मद्देनज़र रखंदे असां 24 कलाक इहे ड्यूटी सरअंजाम ॾियूं था। अलाह कंदो लाड़काणो बहितर रहंदो, सिंध बहितर रहंदी, पाकिस्तान बहितर रहंदो ऐं हीअ दुनिया में जेको थियो आहे इहो जेको आहे न, इहे जेके आहिनि अलाह उनखे शफ़ा ॾिए, इहे जेको आहे न उन्हनि खे शफ़ा मिलंदी ऐं उन्हनि जूं जेके बि इहे कोरोना वायरस जा। आख़िरी सवाल मुंहिंजो त सिंध सरकार इहो ऐलान कयो त हर यूसी में 1 लख साबुण विरिहाया वेंदा, तव्हां सम्झो था माण्हुनि खे साबुण मिली सघंदा? सर मां हिन वक़्तु बि कल्ह मां बिज़ी हुउमि, एमरजेंसी ज़ाहिर हर यूसी में जेको आहे न चेयरमैन मौजूदु हुआ। मां हिन वक़्तु बि यूनियन काउंसिल 15 ऐं 16 में विरायूं थो अचां। यस्टरडे काल्ह जेको आहे असांजो यूनियन काउंसिल 8 ऐं यूनियन काउंसिल 19 में विरायो वियो आहे ऐं बाक़ी बि असांजा चेयरमैन साहिब इन ख़रीदारी में लॻा पिया आहिनि। इन्हनि खे विराइणु खपे, हिन खां वधीक कहिड़ो जेको आहे ॾींदो आहे।
इहे पैसा अवाम जा पैसा आहिनि। मां बिल्कुलु हीअ पैसा जेको मूं कॉर्पोरेशन में बि अॼु मां इहो फ़ैसिलो कयो आहे त घटि में घटि 5000 जेको आहे साबुण, घटि में घटि 5000 जेको आहे उहो हैंड वॉश, घटि में घटि 5000 जेको आहे न असांजा माउथ जा जेको आहे हा त इन सां गॾोगॾु जेको आहे न इन सां गॾोगॾु ऐं ॿियूं शयूं पेनाफ्लेक्स, बेनर, इहे जेको आहे न मास्क सां 5000 मास्क सां गॾोगॾु पेनाफ्लेक्स बेनर सभु जेको आहे न उहे असांजो प्लान आहे आहिस्ते आहिस्ते करे तक़रीबन 2-2000 इहे जेको आहे ठही चुका आहिनि ऐं अॼु जेको आहे विरहाईंदासीं बि सही। ऐं प्लस मेन रोडनि जे कुझु जेको आहे शहरनि ते असां उहे जेको आहे न हिकिड़ियूं टांकियूं ठारायूं, उते जेको आहे न उते हैंड वॉश बि लॻल पियो हूंदो, असां मौजूदु हूंदा, उते माण्हू जेको आहे साफ़ु करे पंहिंजो हथु धोई रहंदा। इहा बि असांजी हिकिड़ी प्रोसेस आहे जंहिं जॻह ते जेतिरो करे सघूं था पिया। जेकॾहिं किथे के ग़रीब या किथे को अहिड़ी जेको आहे वायरस अलाह न करे थियो त उनखे पोइ खाधे खाइण ॿिनि मसइलनि खां बि पाण गरीब न कंदासीं। जी नाज़रीन, कोरोना वायरस जो जेको इशू आहे हिन जे हवाले सां असां शाही बाज़ार में मौजूदु आहियूं ऐं हिते जेके दुकानदार आहिनि, वापारी आहिनि, उन्हनि खां बि पुछूं था त कोरोना वायरस जो जेको ख़ौफ़ आहे उन बाबति छा था ॿुधाइनि, कारोबार ते केतिरो असरु पियो आहे। ऐं हीअ ॿुधायो वञे थो 15 ॾींहंनि जो नोटिफिकेशन कढियो वियो आहे त कारोबार बंदि रहंदो, उन लाइ छा था चवनि? तव्हां इहो ॿुधाइजो, पहिरियां त इहो सुवालु आहे त कोरोना वायरस जो जेको ख़ौफ़ आहे ऐं हर माण्हू परेशान आहे कोरोना वायरस लाइ, उन लाइ छा चवनि? कोरोना वायरस आहे इहो हिकिड़ी तकलीफ़ त आहे, नेट हिकिड़ी क़िस्म जी दुनिया में आफ़त आई आहे। इन को ड्रिजणु न खपे, इन जो जेको आहे सो माण्हू पंहिंजो एहतियात करे बाक़ी हाणे जेके माण्हू ईरान मां अचनि था असां उन्हनि मां फासी सघूं था, जेके ईरान मां अचनि था। ईरान जो बॉर्डर बंदि कनि त बहितर आहे, जेके उतां जा माण्हू बॉर्डर ते उन्हनि खे ओॾे ई रखनि त बहितर आहे। हेॾे ईंदा त असांजा सिंधी माण्हू हे त सभु वठिजी वेंदा। यूरोप जा वॾा अमीर मुल्क आहिनि, वटि हेॾी सारी जेको आहे सो मेडिकल आहे उहे ई नथा कवर करे सघनि। असां वटि त कारियार आहे कखनि, हिते त कुझु बि न थी सघंदो, हे त सभु माण्हू मरी वेंदा। बाक़ी जेके दुकान बंदि कराया अथऊं, हे माण्हू कोरोना खां घटि मरंदा, मां बुख में घणा मरी वेंदा। अलाए केतिरा असांजा माण्हू जेके हिते रोज़ मज़ूरी करण वारा वीचारा 200-300 रुपया कमाइण वारा या ॿियो टियों, हे त कुल मरी वेंदा। रंधो ही दुकान जेके बंदि कया अथऊं, हे जेके ईंदा रंधो लोफर टाइप माण्हू सुभाणे कुझु बि करे सघनि था। पुलिस जे ज़ोर ते दुकान बंदि कराया अथऊं। मूंखे त सही सम्झ में नथी अचे, दुकान खोलणु खपनि, बहितर आहे। जी नाज़रीन, कोरोना वायरस जे हवाले सां असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ जेके मरहला आहिनि उहे ॾेखारे रहिया आहियूं। हिन वक़्तु मां लाड़काने जे शाही बाज़ार में मौजूदु आहियां ऐं अवां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेके दुकान आहिनि, शाही बाज़ार आहे, उहा मुकमिल तौर ते बंदि कई वई आहे, जंहिंजे करे जेके वापारी तबिके जा माण्हू आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त हिकिड़ो त माण्हू बेरोज़गारी आहे सिंध में, ॿियो जेकॾहिं हीअ 15 ॾींहं या महीनो दुकान बंदि कया वेंदा त उन्हनि जे रोज़गार ते घणो असरु पवंदो ऐं उन जे हवाले सां जेको आहे हू तमामु घणो परेशान आहिनि ऐं मुकमिल तौर ते जेके दुकान आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। लाड़काने जी शाही बाज़ार आहे सिंध में, कोरोना वायरस जो जेको इशू आहे इन जे हवाले सां हीअ जेके मुकमिल दुकान जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि, जंहिंजे करे माण्हू घणो परेशान। त इन हवाले सां एहतियात बि ज़रूरी आहे। कोरोना वायरस जे हवाले सां जेकॾहिं कंहिं बि दुकान ते कंहिं बि जॻह ते 5 खां वधीक माण्हू जमा थींदा त ज़ाहिरी आहे त वायरस जो जेको फैलाव आहे उहो वधी वेंदो। त एहतियातनि तौरु उहे दुकान बि बंदि कया विया आहिनि त जीअं दुकान ते रश न थिए, माण्हू न अचनि ऐं पुलिस जा जवान उहे पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियनि था ऐं मुख़्तलिफ़ जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो त शाही बाज़ार में जेके माण्हुनि जो हुजूम थिए थो उन्हनि ते कंट्रोल करण जी कोशिशि कनि था त जीअं को बि कोरोना वायरस जो जेको वाक़ियो पेश न थी सघे। हीअ तमामु हिकिड़ो सीरियस इशू आहे, अहम इशू आहे, सॼी दुनिया जो इशू आहे, बल्कि सिंध में बि तमामु घणा जेके केस आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि कोरोना वायरस जा। त इन हवाले सां हीअ सॼो जेको कारोबारी वहिंवार आहे उहो बि उनखे ज़रूरी आहे त उहो मुतासिर थिए थो ऐं माण्हू जेको आहे पंहिंजो कारोबार बंदि रखनि था। इन हवाले सां हर तबिके जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ते इहो फ़र्ज़ु थिए थो त कोरोना वायरस जी रोकथाम जे लाइ हू पंहिंजो किरदारु अदा कनि, पंहिंजा कारोबार बंदि रखनि। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मेड़ाका थियनि था उते उहो न कया वञनि, होटलूं बंदि हुजनि, शॉपिंग सेंटर बंदि हुजनि। त अहिड़े हवाले सां सिंध हुकूमत जो जेको ही नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, ख़ासि तौर ते हर ज़िले में कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर जेको आहे 144 कलम लागू कयो आहे
त जेके बि हुजूम वारियूं जॻहियूं आहिनि उते उहे बंदि कयूं वञनि, शॉपिंग सेंटर बंदि कया वञनि। उन ते ज़िले इंतिज़ामिया लाड़काणो अमल कराइण जी कोशिशि करे रही आहे। SSP लाड़काणो मसूद अहमद बंगश, डिप्टी कमिश्नर लाड़काणो ऐं कमिश्नर इन हवाले सां पंहिंजूं कोशिशूं वठी रहिया आहिनि त जीअं लाड़काणे में जेको आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ थी सघे ऐं कोरोना वायरस खां बचाव जे लाइ उहे तदबीरूं अख़्तियार कयूं पियूं वञनि। डॉक्टर अस्पतालुनि में कोशिशूं करे रहिया आहिनि, जेके मरीज़ अचनि था। कुझु इंतिज़ाम बहितर बि इस्पताल जे अंदरि न आहिनि, जेके मरीज़ आहिनि या माण्हू आहिनि उहे दवाऊं कनि था। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत वारो जेको हीउ क़दम आहे उनजो आमतौर ते काफ़ी माण्हुनि जेको आहे सराह बि कई आहे त हीउ क़दम जेको आहे सिंध जे अंदरि जेको कोरोना वायरस आहे उनखे रोकाइण जे लाइ जेके क़दम खयां विया आहिनि उहे बहितर क़दम खयां विया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हर हंधि ऐं लाड़काणे में बि हाणे असांखे इहो नज़र अचे थो त हर माण्हूअ खे मुंहं ते मास्क पहिरियल आहे ऐं उहे एहतियाती जेके तदबीरूं आहिनि उहे अख़्तियार कनि था। डॉक्टरनि जो बि ख़ासि तौर ते इहो ई चवणु आहे त कोरोना जो जेको इलाजु आहे उहो को बि इलाजु न आहे, सिर्फ़ु एहतियात जेको आहे उहो ई इलाजु आहे। ऐं हर माण्हू जेको आहे मुंहं ते मास्क पहिरे ऐं हिक ॿिए सां हथ न मिलाए ऐं घर में बि जेको आहे माण्हू हिक ॿिए खां परे रहनि, हिकिड़े गिलास में गॾु पाणी न पीअनि, हिकिड़े थांव में गॾु न खाइनि, या जेको कोरोना वायरस जो जेको मरीज़ अचे थो त उनखां परे हुजे माण्हू उनखे परे रखियो वञे। त एहतियाती जेको आहे सॼे हिन मसइले जो हल आहे, एहतियाती इन सॼे मसइले जो जेको इलाजु आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर माण्हू ते इहो फ़र्ज़ु पुॼे थो त हीउ जेको इंतिहाई सीरियस इशू आहे कोरोना वायरस जो उनजे लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं माण्हू हिन जेको मूज़ी वायरस आहे इन खां बची सघनि। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो ऐं मुनवर हिंद खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।